सभिनि जो नाश्तो थी पियो आहे ऐं हाणे जेको सो ही मां मलाई खीर जी ऐं दही ॿई मिक्स करे ऐं मां हिन खे जूस वारी जग में विधो आहे ऐं हिन खे मिक्स पई कयां त जीअं मखणु ठही वञे। मखण जे लाइ हिन खे मां जेको सो हलायां पई त हीअ सही तरह सां पाण में मिक्स थी वञे ऐं मलाई ऐं दही जो मखणु ठहे। सो पहिरें हलूं था इन खे बि ॾिसूं था ऐं पहिरें हलूं था हस्बैंड खे नाश्तो ॾियूं था, छो त हस्बैंड जेको आहे नमाज़ फजर जी पढ़ी ऐं पोइ जेको सुकंदो आहे आराम, त उनखे नाश्तो बि इहो ई आहे त मंझंदि जी मानी बि इहा ई आहे। हस्बैंड खे नाश्तो ॾेई छॾियो आहे ऐं हीअ मां ॾेखारियां पई किट, हीअ मां घुराई हुई दराज़ वारनि खां। ही स्टैंड आहे मोबाइल जी, पर जेका असां हुननि खे चई हुई हिन में LED लाइट बि आहे ऐं माइक बि आहे, पर हिन में इहे ॿई शयूं न आहिनि ऐं हिननि सिर्फ़ु ख़ाली असांखे स्टैंड मोकिली आहे। स्टैंड त हर घर में हूंदी आहे मोबाइल जी, मूंखे ज़रूरत हुई माइक ऐं जेको सो लाइट जी, त हिन में लाइट न आहे न हीअ माइक हिननि मोकिलियो हो। त असां हिननि जी ब्रांच में वञी एॾो परे सदर वञी हिननि जे असां वापसि कयोसीं हीअ जेका किट आई असां ॾे स्टैंड। वरी हफ़्ते खां पोइ हिननि असांखे ॿीहर वरी डिलीवर कई। असां ही डिलीवर कईसीं त हिननि पार्सल जेको आहे असां रिसीव कयोसीं त असां खोलियोसीं त हिन में उहा साॻी सेम ई शइ हिननि असांखे वापसि कई। सो मुंहिंजे ख़्याल में दराज़ वारनि जा कुझु जेके सेलर जेके आहिनि वॾा लाहा आहिनि ऐं न हिननि जी सर्विस सुठी आहे ऐं न ही हिननि जूं शयूं सुठियूं आहिनि। मुंहिंजो हस्बैंड नाश्तो करे पियो ऐं उन खे मां ॿुधायां पई त जेको सो इहो स्टैंड जो मसइलो, त हीअ स्टैंड वरी वापसि थी आहे। हस्बैंड चयो त हाणे तव्हां हिकु दफ़ो वापसि कई, वरी हुननि ॿीहर जेको सो मोकिली आहे। हाणे हू टियों दफ़ो जेको आहे वापसि न वठंदा ऐं बहितर आहे त तव्हां हिन खे घर में ई यूज़ कयोसि। पर जेको सो मां हिन खे अञा का बि मां हिन सां न ठाही आहे का बि वीडियो, पर हीअ ॿिए ॾींहं ते वरी हुनजी जॾहिं असां हिन मोबाइल हिन में फिक्स कईसीं त उहो हुनजो फिक्सर जेको मोबाइल जो उहो टुटी पियो। माना एतिरी त हिननि जी ही 3rd क्लास शयूं आहिनि। सो हिन खां का बि शइ न घुराईंदा कयो। हीअ असांजी मासी अची वई आहे, तक़रीबन टाइम थियो आहे 2:15 थिया आहिनि मंझंदि जा। ऐं हिते हस्बैंड खे चांहि पई ॾिनीसीं ऐं मां मखणु ठाहे ऐं हिते हीअ गिहु पई ठाहियां ऐं गिहु तक़रीबन ठही वियो आहे, बसि 2-3 मिंट अञा लॻंदा। हीअ पाण ई हिन जी गज जेका आहे हीअ वेही वेंदी, बसि 2-3 मिंटनि लाइ हिन खे छॾे ॾिनोसीं ऐं माशाला सां ख़ुशबू वारो जेको सो आहे गिहु ठहियो आहे। ऐं हिते जेको सो मंझंदि जी मानी पई थिए ऐं नाश्तो पियो थिए। नाश्तो ॿारनि जो बि थिए पियो ऐं मुंहिंजे हस्बैंड जो बि, छो त ॿार बि लेट थिया आहिनि ऐं मुंहिंजो हस्बैंड बि ॿारनि जे लाइ मिठी मानी पई ठहे। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सपोर्ट कयो। तव्हांजे सपोर्ट जी ज़रूरत आहे मूंखे। ऐं हिते ही स्विच ख़राबु थी पियो हो काफ़ी टाइम खां, मतिलबु त रमज़ान खां मां पंहिंजे हस्बैंड खे चयो पिए त ही तव्हां स्विच वठी अचो ऐं किचन में फ़ैन जी ज़रूरत आहे, गर्मी तमामु घणी आहे। पर हू हिकु कन खां ॿुधंदा ॿिए खां कढी छॾींदा हुआ, पर फाइनली उहो स्विच वठी आया ऐं वरी उहो स्विच 2-3 ॾींहं पियो हो शापर में ऐं हस्बैंड खे चयो त ही तव्हां भला हिन खे वायर में लॻायोसि ऐं जेको वायर में कंपनी जो स्विच लॻल आहे उहो कटे ऐं लॻायोसि। पर पोइ बि हस्बैंड बसि ईअं ई पियो, थधो माण्हू आहे, सो इन करे मां छा कयो स्विच कटे ऐं हे ॾिसो मां ठाहियां पई। औरत खे कुझु थोरो घणो घर में अचणु घुरिजे। मां ही स्विच वग़ैरह ऐं जेकॾहिं बल्ब वग़ैरह फ्यूज़ थी वञनि था उहे कढी ऐं उन खे लॻाइणु, ॿिए खे लॻाइणु
जीअं वॉशरूम जा नल टूटियूं या किचन जा ख़राबु थी वञनि था त मां उन्हनि खे बि जेको सो जुगाड़ करे ऐं ठाहींदी आहियां। वाक़ई बि सुघड़ औरत अगरि घर में हुजे त घर जन्नत थी वञे थो। ऐं हे ॾिसो मां तव्हांजे साम्हूं ई ठाहियां पई। इन करे ॾेखारियां पई त हर औरत खे इहो कमु घर में अचणु घुरिजे। कॾहिं मर्द घर में आहे कॾहिं न आहे, जेकॾहिं आहे ऐं चयो नथो करे त तव्हां पाण ई यकदमि इहो कमु पंहिंजो पाण कयो। मां बि ईअं ई पंहिंजे भाउ खां, कंहिं ॿिए खां, हस्बैंड खां, पुट खां सिखी ऐं हीअ कमु कयां पई। त तव्हांखे बि इहो ई मैसेज आहे मुंहिंजो सिंधी भेनरुनि खे, औरतुनि खे, त पंहिंजो कमु पाण कयो। ऐं हाणे ॾिसूं था त हीअ जेको आहे सही ठहियो आहे या न। हीअ मूं लॻायो आहे ऐं माशाल्लाह सां माशाल्लाह इहे सही थी वियो आहे। हे ॾिसो, हे मां विझी छॾियो आहे इन में स्विच हे हो, हीअ मूं ठाहियो आहे। त वाक़ई बि सुघड़ औरत जो घर में हुजणु लाज़मी आहे। त तव्हां बि घर में इहे ई कमु कंदा कयो। हाणे आहे शाम जो टाइम ऐं अजवा जी पसंदि ते स्पैगेटी असां ही ठाहियो आहे, जेके नूडल्स हूंदियूं आहिनि। स्पैगेटी अजवा जेको आहे इहो ठहिरायो आहे पंहिंजे लाइ, पर खाईंदा सभु। ऐं मां त ही फस्ट टाइम पई खावां। मज़ेदार ठहियो आहे, बहितरीनु तमामु। अस्सलामु अलैकुम मुंहिंजी यूट्यूब फैमिली, मुंहिंजा सिंधी भाइर भेनर अमड़ियूं सभु ठीकु हूंदा ऐं असां बि ठीकु आहियूं। हीअ ब्लॉग मुंहिंजो ॿिए ॾींहं जो आहे। कुझु क्लिप्स जेके आहिनि मां गॾु करे ऐं ब्लॉग ठाहींदी आहियां। ऐं जेको सोचो त गर्मी आहे, गर्मी में नथो पुॼे इंसान खां, भई एतिरो कमु आहे घर जो बि, वरी ब्लॉगिंग करणु, एडिट करणु, इहो नथो थिए। ऐं हीअ आहे मंझंदि जो टाइम, मंझंदि जी मानी आहे ॿिए ॾींहं जी। ऐं मुंहिंजे हस्बैंड खे मां चयो त थोरो कमु आहे मूंखे बाज़ारि में ऐं हलो, त उन ई करे मां हस्बैंड ऐं मां जेको आहे गॾु वियासीं। उन सां गॾु फातिमा बि असां सां गॾु हुई। पुट खे मानी ॾियणी हुई, उहो ॿाहिरि हुयो त उनखे मानी पहुचाइणी हुई। ऐं सिस्टर जो घर बि उते ई आहे त उते बि वेंदसि। हलो त सिस्टर जे घर था हलूं। सिस्टर जे घर पहुची वई आहियां ऐं फातिमा पुछे पई त हीअ छा आहे, छो त असां वटि एसियूं लॻल आहिनि ऐं असां वटि एयर कूलर न आहे। त फातिमा खे इन करे मां ॿुधायो त हीअ एयर कूलर आहे, थधी हवा ॾींदो आहे। बसि अधी वटां जेको सो रिफ्रेशमेंट सुठी कई ऐं चांहि पीतीसीं, जेको सो खाधो पीतोसीं बि। हाणे शाम जो टाइम थी वियो आहे त हाणे असांखे हलणु घुरिजे। सो असां रेडी थी विया आहियूं हलण जे लाइ। ऐं हस्बैंड बीठो आहे ॿाहिरि। असां पहुची चुका आहियूं पंहिंजे एरिया में। घर पहुतसि त ख़बर पई त बेबी जी तबियत ठीकु न आहे। पोइ मां छो त शाम थी वई हुई ऐं यकदमि मां मुङनि जी दाल ठाही ऐं अंब हा, मानी ही, सभिनी माशाल्लाह सां खाधी। अलाह जो शुक्र अदा कयोसीं। ऐं इन सां गॾु वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब बि ज़रूरु कयो। छो त हीअ तव्हां भाइरनि भेनरनि लाइ असां वीडियो ठाहियूं था, त जीअं तव्हां हिन खे इंटरटेनमेंट करे ॾिसो।